अस्सलाम वालेकुम दोस्तों, माया तव्हांजो असलम भुट्टो। दोस्तों जीअं त तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं बि मां व्लॉग ठाहींदो आहियां त मां कोशिशि कंदो आहियां त का नई शइ तव्हांखे ॾेखारियां ऐं हमेशह तव्हां बि इन इंतज़ार में हूंदा आहियो त यार असलम भुट्टो जॾहिं बि व्लॉग ठाहे त या का नई शइ हुजे या का नई ॻाल्हि हुजे या वरी को नओं इवेंट हुजे। सो इवेंट ऐं जेको आहे सो का नई ॻाल्हि त मां वटि हींअर कान्हे, सवाइ इन जे जो मां अॼु हिते कराची यूनिवर्सिटी में अल कासमिया शाहिद कैंटीन जे नाले सां कराची यूनिवर्सिटी जे अंदरि हिकिड़ी ज़बरदस्त कैंटीन आहे जिते एग्रीकल्चर डिपार्टमेंट आहे, उनजे बिल्कुलु ई साम्हूं आहे ऐं उनजो जेको मालिक आहे शाहिद, उहो बि मुंहिंजे भरिसां ई वेठो आहे। सो अदा शाहिद, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर। तव्हां कीअं आहियो? अल्लाह जो करम सर, शुक्र आहे। त इहो ॿुधायो त जेको आहे सो हीअ कैंटीन कराची में त तक़रीबन हर ब्लॉक जे साम्हूं का न का कैंटीन हूंदी आहे। हाणे तूं लाड़काणे जो माण्हू, तोखे कीअं इहो तूं इहो सोचियो त यार हिकिड़ी कैंटीन जेको आहे सो भुट्टा बिरादरी वारा बि खोलनि, सो बि कराची यूनिवर्सिटी जे अंदरि? सर इहो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा वॾा एहसान आहिनि तव्हांजी दुआ सां। शुरू में हिते आलू सप्लाई ॾींदो हुउमि तमामु कैंटीनुनि ते। मुंहिंजो वॾो ब्रदर मोहम्मद रमज़ान ऐं मां आलू सप्लाई ॾींदे ॾींदे हिकिड़ी नंढड़ी कैंटीन वरितीसीं ठेके ते। हुन खां पोइ वरी उन मालिक कैंटीन वापसि वरिती। हिकिड़ो मां लेटर ठाहे जॾहिं मां वाइस चांसलर ॾे खणी वियुसि, अर्ज़ु रखियुमि त मां हिते पुराणो आहियां ऐं मूंखे बि रोज़गार करण जो हिते मौक़ो ॾिनो वञे, हिकिड़ी नंढड़ी टेबल रखी ॾिनी वञे। पोइ मां टेबल ते बिस्किट ऐं टॉफ़ियूं चॉकलेट विकिणंदो रहियुसि। घणो अरसो गुज़रंदो रहियो। उन अरसे गुज़रण खां पोइ अलाह जी महिरबानीअ सां अप्रूवल लेटर निकितो। सो अल्हम्दुलिल्लाह अॼु मुंहिंजी पंहिंजी कैंटीन आहे। माशाअल्लाह माशाअल्लाह। अच्छा शायद इहो तुंहिंजी स्ट्रगल जो हिकिड़ो नओं रूप आहे जेको मूं पहिरियों दफ़ो ॾिठो ऐं असांजा इहे दोस्त जेके ॾिसनि था इहे बि यकीनन ॾिसी ख़ुशि थींदा त लाड़काणे जो हिकिड़ो नौजवान भुट्टो फैमिली जो हिकिड़ो नंढिड़ो फ़र्दु जेको आहे हेॾो सारो लाड़काणे खां सफ़र करे कराची पहुचे ऐं कराची जे मेन जाइ ते यानी कराची यूनिवर्सिटी में हिकिड़ी टेबल हणी ऐं पंहिंजे कारोबार खे अॻिते वधाए हेॾी सारी कैंटीन ठाहे। अब इहो इन जी कैंटीन जो त ॾेखारियो मथां तव्हां ॾिठो त स्टूडेंट्स केॾा वेठा आहिनि ऐं कैंटीन बि तव्हां ॾिठी। इहो हिन जो वॾो हिकिड़ो क्रेडिट आहे हिन दोस्त जो त हुन इहो साबित कयो आहे त माण्हू जॾहिं बि कुझु करणु चाहे त उहो करे वठंदो आहे। असांजा अक्सर दोस्त क़िस्मत जे आसिरे ते वण जे छांव जेठा वेठा हूंदा आहिनि त यार हितां को फल किरे त असां उहो खणी खाऊं। ईअं त हाणे फल कोन किरंदा आहिनि, जे अहिड़ा फल किरंदा त पोइ सभु नौजवान वणनि जे छांव जे हेठां वेठा हुजनि। सो हीअ जेको नौजवान आहे शायदि भुट्टो जेको मौलाई बि आहे ऐं हिन जो मौला में वॾो यकीन आहे ऐं उन ई हिन खे एतिरो नवाज़ियो आहे। सो दोस्तो तव्हां दोस्तनि सां अञा मां वधीक कचहरी कंदुसि। लाजवाब हिते गुल ऐं लाजवाब हिकिड़ी रंग बिरंगी शयूं आहिनि जेके मां तव्हांखे ॾेखारींदुसि। तव्हां अचो, तव्हांखे अचो 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 दोस्तो हीअ ॾिसो था, हीअ तव्हां ॾिसो था त केतिरा ख़ूबसूरत रंग बिरंगी हिते ॿूटा आहिनि। हीअ ॾिसो ज़बरदस्त क़िस्म जा ॿूटा आहिनि ऐं अहिड़ा ज़बरदस्त ॿूटा तव्हांखे जेको आहे सो नज़र ईंदा। ऐं हीअ ॾिसो छा त ख़ूबसूरत मंज़र आहे। ज़बरदस्त ख़ूबसूरत, यानी हीअ कराची यूनिवर्सिटी जे एग्रीकल्चरल डिपार्टमेंट जे साम्हूं तव्हांखे इहे ख़ूबसूरत शयूं नज़र ईंदियूं जेके लाजवाब आहिनि। ऐं हे ॾिसो, हे मां फ्री आयुसि ऐं साॻियो ई वरी कैंटीन आहे। कैंटीन ॾिसो, हिन कैंटीन में तव्हांखे तक़रीबन हर शइ मिलंदी ऐं तव्हांखे वॾे रिआयती अघ सां मिलंदी। ॾिसो हीअ दोस्त हीअ शाहिद वेठो आहे, हीअ शाहिद जो ब्रदर वेठो आहे ज़ाहिद हुसैन जेको काफ़ी वॾे अरसे खां पोइ आयो आहे। ऐं अचो ही तव्हांखे ॾेखारियां, हीअ शाहिद जी कैंटीन आहे। अवा छा हाल आहे तुंहिंजो? ख़ुशि आहीं? अवा अॼु जो छा जेको ख़ासि आइटम आहे तो वटि? ख़ासि आइटम क्रिस्पी सैंडविच आहे, चिकन चाउमीन आहे,
फ्राइड राइस आहे अच्छा इहे सभु शयूं तूं ठाहींदो आहे ऐं अघु तूं रियायती वठंदो आहे इन जी वजह छा आहे बसि अलाह साईं बरकनि में शुक्र करे थो छॾे बचत आहे माशाल्लाह माशाल्लाह हीअ छा थो ठाहे ही क्लब सैंडविच ही क्लब सैंडविच थो ठाहे माशाल्लाह ज़बरदस्त यानी ही क्लब सैंडविच मूंखे यादि थो अचे त मां कंहिं ज़माने में पॉल कॉन्टिनेंटल में खाईंदो हुउसि ऐं अॼु उन ई स्टैंडर्ड जो मां हिते ॾिठो आहे माशाल्लाह ज़बरदस्त ज़बरदस्त हे फ्राइज़ ॾिसो कि छा त फ्राइज़ ठाहिया अथई यार कमाल आहे कमाल माया खणी हेॾे थोरी ॾेखार ज़बरदस्त ज़बरदस्त हे ॾिसो मसाला बि मिलाएसि थो ऐं कमाल थो करे इहो हिकिड़ो ऐं ही मटका चांहि ठाहींदो आहे हू काफ़ी हिते पॉपुलर आहे जेका हाणे असां थोरी देरि खां पोइ असां ही ॾिसो ज़बरदस्त ख़ूबसूरत ज़बरदस्त ही ॾिसो ज़बरदस्त ज़बरदस्त ख़ूबसूरत शाहिद साहब ही जेके फ्राइज़ तव्हां हिते जेका ठारायूं आहिनि जी सर ऐं तव्हां स्टूडेंट्स खे खाराईंदा आहियो त इन फ्राइज़ जो स्टैंडर्ड बि तव्हां उहो ई रखियो आहे जेको Same. तक़रीबन कंहिं वॾनि होटलनि में हुजे इहो सेम क्वालिटी आहे सर ऐं मुंहिंजी हिन पूरी KU में जामिया कराची यूनिवर्सिटी में मशहूरु में मशहूरु शाहिद फ्रेंच फ्राइज़ आहिनि अलकास में शाहिद फ्रेंच फ्राइज़ माशाल्लाह माशाल्लाह ख़ूबसूरत तव्हांजा क्लब सैंडविच बि मूं ॾिठा जेके असां पर्ल कॉन्टिनेंटल में खाईंदा हुआसीं वाह वाह मज़ो थैंक यू सो मच सर ऐं अव्हांखे हींअर बि खाराईंदासीं न थोरी ऐं हमेशह बि हाली त खाराईंदासीं पेट भरियल आहे ऐं तमामु जेके व्यूवर्स आहिनि तव्हांजा असां उन्हनि खे बि चवंदासीं त उहे बि हिते अचनि माशाल्लाह थैंक यू थैंक यू हीउ माहौल ॾिसो भाई